अॼो के प्रोग्राम जे हवाले खां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ प्रोग्राम असांजो मोखी हिकिड़ो सोशल मीडिया चैनल आहे, उनजी अॼु चौथी सालगिरह आहे। 4 साल अॻु असां इन जी शुरूआति कई दोस्तनि। उनजे हवाले खां पहिरियां तव्हांखे ब्रीफ करे था वञूं। सभ खां पहिरियां त छा लतीफ़ हिननि छुटियुनि खां आऊं हिन जी तव्हांखे डेफिनेशन ॿुधाईंदुसि त आणे उतर वाओ मोखी मट पिया मतारा ते साओ अचण फिर संभाया। मोखी मीडिया छा आहे? सभ खां पहिरियों त मोखी दुनिया जो पहिरियों सिंधी सोशल मीडिया चैनल आहे। चैनल जे बुनियाद विझण जो असांजो मक़सदु सिंध जे उन्हनि पासनि खे निर्वार करणो आहे जिन खे निजी टीवी चैनल या अख़बारूं नथियूं ॾेखारीनि। ख़ासि करे जंहिंमें क़ौमी तहरीक जा प्रोग्राम या पंहिंजे हक़नि जे लाइ उथंदड़ ग़रीबनि जो आवाज़ ऐं सिंधी क़ौम जी या बलदनि जी जेकी नस्ल कुशी पई थिए उहे प्रोग्राम जेके टीवी चैनल या अख़बार नथियूं ॾेखारीनि उन्हनि प्रोग्राम खे निर्वार करणु ऐं दुनिया ते पहुचाइणु आहे। मोखीअ जी शुरूआति थिए थियूं त दोस्तनि जे सहकार खां 22 नवंबर 2010 ते मोखीअ जो बुनियादु विधो वियो। दोस्तनि जो मशवरो हो त अॼोके दौर में पंहिंजो सिंधी क़ौम जो आवाज़ जेको आहे दुनिया ते पहुचाइण जे लाइ सोशल मीडिया ज़रूरी आहे। छाकाणि त हीउ इंटरनेट जो दौरु आहे, उन करे दुनिया ते आवाज़ पहुचाइण जे लाइ सोशल मीडिया जो मोखीअ जो बुनियादु विधो वियो। अहिड़े नमूने सां ई अॼु मोखीअ जे 4 साल थिया आहिनि ऐं पाण खे जेको मोखी शुरूआति थी आहे उहो 4 साल मुकमल थी विया आहिनि। हाणे चऊं था मोखीअ ते नालो कीअं पियो? सिंध जी उहा लोक कहाणी जंहिंखे शाबदरती भिटाई पिणु गायो आहे। मोखी ऐं मतारे जो इश्क सिंध जे नाम्यारे लेखक एनकाफ शेख पंहिंजे किताब मोहबत जे राह में पिणु तफ़सील सां लिखियो आहे। रंगमालनि में रहण वारी नातर जंहिंखे 3 धीअरूं हुयूं, हिकिड़ी मोखी, ॿी सूंगल ऐं टी सफूरा। मोखी सभिनी खां वॾी सुलक्षणी सुहिणी हुई। उन नाले खां मुतासिर थी दोस्तनि जे सलाह मशवरे खां पोइ हिन सोशल मीडिया जो चैनल जो नालो मोखी रखियो वियो। मोखी हिन महिल ते छा छा कयो आहे असां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त मोखी सोशल मीडिया पहिरें मरहले में 22 फेबरवरी 2011 ते दोस्तनि मोखीअ जे दोस्तनि जस्कम जे चेयरमैन शहीद बशीर ख़ान कुरैशी जो फुल इंटरव्यू उहो वरितो हुयो जेको इंटरनेट ते मौजूदु आहे। उन खां पोइ दोस्तनि सूफ़ी फनकार आसिफ अली कलोड़ो, मोहम्मद बख्शातो, शौकत शुमरो, मकेश शुमरो ऐं ॿियनि जंहिंखां शाम मल्हाए सकाफ़ती ॾींहं जे हवाले खां मोखी मीडिया ते जेके प्रोग्राम हुआ महफ़िलूं मचाए ऐं उहे प्रोग्राम पंहिंजा रखिया। उन खां अलावा फनकार मस्तर यूसुफ, मस्तर हनीफ़ जो मुकमल इंटरव्यू, जीअं सिंध इनकलाबी मार्ग जे गाज़ी खान सोलंकी जो मुकमल इंटरव्यू ऐं मोखी मीडिया सत तरफ़ां ॾियारी पिणु मल्हाई वई जंहिंमें सिंध जे अमर किरदार भूरे भील खे पिणु भेटा ॾिनी वई। असां वटि हिन महिल ताईं मोखी मीडिया ते सिंध जे समूरनि शहरनि जा वीडियो क्लिप पिणु मौजूदु आहिनि। जेके बि सिंध जे अंदरि सियासी हुजनि, समाजी हुजनि या उते शहरी लेवल ते प्रोग्राम हुजनि, उन जा जेके वीडियो क्लिप आहिनि उहे असां वटि मौजूदु आहिनि।